नाज़रीन, खुदाबाद में सिगा पारां समाज सुधारक ऐं सिगा जे अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी नज़ीर अहमद भंड जी 25 वर्सी तक़रीब मुनक़द कई वई। रिपोर्ट कर रहियो आहे मुबीन पंवर। खुदाबाद में सिगा ब्रांच खुदाबाद पारां समाज सुधारक ऐं साबिक़ सिगा मरकज़ी सेक्रेटरी तालीम रहंदड़ सिगा ब्रांच खुदाबाद जी बानी मरहूम साईं नज़ीर अहमद भंड जी 25 वर्सी मल्हाई वई। वर्सी जे प्रोग्राम जी सदारत सिगा मरकज़ी अॻवान पीरल ख़ान खोसो कई। वर्सी जी तक़रीब में सिगा मरकज़ सिगा सिंध जे मुख़्तलिफ़ ब्रांचुनि जे उहिदेदारनि सास जे अॻवाननि इलाइक़े जे साञावंदनि शिरकत कई ऐं तक़रीरूं करे मरहूम नज़ीर अहमद भंड जी ज़िंदगी तालीम ऐं सिहत जे मैदान में कयल ख़िदमतुनि ते रोशनी विधी। उन मौक़े ते सिगा अॻवान समाजी माण्हुनि आवाज़ चई सां पंहिंजा वीचार वञींदे चयो त खुदाबाद ब्रांच जे साथियुनि खे साईं ख़ालिद नज़ीर भंड साईं असांजो जमील अहमद उन सां गॾु नबी बख़्श ऐं उन जा जेके ॿिया साथी आहिनि इब्राहिम भंड उन्हनि सभिनी खे मुबारक हुजे जो साईं जी वर्सी मल्हाई अथनि। 25 वर्सी हुई मरहूम नज़ीर अहमद भंड जी, जेको हिकिड़ो समाज सुधार कयो। उन्हनि जी ख़िदमतुनि जे साम्हूं उन्हनि खे उजागर कयो वियो, उनखे ख़राज अक़ीदत पेश कई वई ऐं इहा कोशिशि कई वई त उनजे जेके समाजी कम हुआ उन्हनि खे हिते जारी रखियो वञे। अखियुनि जी कैंप हुजे, चमड़ी जी कैंप हुजे, या तालीम जे हिसाब सां नियाणियुनि जी तालीम आहे, वोकेशनल सेंटर आहिनि, या ॿारनि जी तालीम आहे, उनखे जारी रखियो वञे। या जेके टीचर्स आहिनि उन्हनि खे अचण वञण में जेकी तकलीफ़ थी थिए त हितां सिगा जी जेकी कोच आहे उहा उन्हनि खे सर्विस जारी रखंदी। ही शख़्स न पर इदारो हुयो, हिन पंहिंजनि ॿारनि लाइ, पंहिंजे ॻोठ वारनि लाइ, पंहिंजे इलाइक़े वासियुनि लाइ एतिरो त कमु कयो जो ही मुल्क मशहूरु थी वियो ऐं संदसि कम खे ॾिसी ॿिया जेके नौजवान हुया उहे बि उत्साही थियण लॻा ऐं हिन वांगुरु ई समाज सुधार थियण लॻा। साईं नज़ीर अहमद भंड जी 25 वर्सी हुई। सिगा खुदाबाद शाख पारां संदसि ख़िदमतुनि जे तौर ते हुनखे ख़िराज तहसीन पेश कयो वियो। सिगा मर्कज़ जा काफ़ी दोस्त सभु शरीक थिया। साईं वॾो मिलनसार शख़्सियत हुयो। तालीम सिहत जे मैदान में साईं जन जूं घणियूं ख़िदमतूं हुयूं। हुन स्कूल खोलाया, नियाणियुनि जी तालीम ते ख़ासि तवजो ॾिनो ऐं संदसि ख़िदमतुनि खे सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। नज़ीर अहमद भंड साहब जूं इल्मी ऐं समाजी ख़िदमतूं विसारण जोगियूं न आहिनि। हुन ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तालीम जे लाइ तमामु घणी कोशिशूं वरितियूं। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल, गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल खुदाबाद में जुड़ायो। तारीख़ जे हवाले सां तख़्त खुदाबाद जी तारीख़ ते हिकिड़ो किताबु लिखियो ऐं गॾोगॾु उन ते हिकु सेमिनार कोठायो। गर्ल्स एजुकेशन जे हवाले सां सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे प्लेटफॉर्म तां सॼी सिंध में फॉर्मल एजुकेशन, नॉन फॉर्मल एजुकेशन जे हवाले सां हुन झरझंग वञी करे जागरता फैलाई। गॾोगॾु सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे सेक्रेटरी तालीम हुजण सां हुन रोशन तारा स्कूल उन्हनि खे क़ाइमु करणु ऐं उन्हनि में तालीम जे तमामु वॾो सघारो हिकिड़ो किरदारु अदा करण लाइ हुन पाण पतोड़ियो। नज़ीर अहमद भंड सिंध जो हिकु वॾो नालो हुयो ऐं हिन पंहिंजे इलाइक़े में सिंध जी ऐं कमु करे ऐं माण्हुनि खे तालीम ऐं सिहत जे तरफ़ राग़िब कयो ऐं उन्हनि जा इदारा खोले ॾिना। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ टी न्यूज़ खुदाबाद।